इंतिज़ामी हवाले सां ॾिसिजे त 1913 जे लॻभॻि डिगड़ीअ खे तालुके जी हैसियत मिली ऐं खेनि उन वक़्त जे थर ऐं पारकर ज़िले में शामिल कयो वियो। डिगड़ी रेलवे स्टेशन 1909 ईस्वीअ में क़ाइमु थी, जंहिंखे राजा जी रेल चयो वेंदो हो, छो त इहा रेल जोधपुर जे महाराजा सरदार सिंह राठौड़ जी मिल्कियत हुई। डिगड़ी शहर जी काफ़ी सरकारी इमारतनि जे अॾावत में अली मोहम्मद भट्टीअ जी निगरानीअ जो ज़िक्र मिले थो। मसलन मुख्तियार कार आफ़ीस जेका 1908 ईस्वी में ठही रास थी, अली मोहम्मद भट्टीअ मुख्य मिस्त्री तौरु इन्हीअ कम जी निगरानी कई। डिगड़ी पुलिस स्टेशन पुराणी बिल्डिंग पिणु अली मोहम्मद भट्टीअ जी निगरानी में ठही रास थी। डिगड़ी शहर जा तारीख़ी खूह ऐं भरपासे वारा अक्सर खूह पिणु अली मोहम्मद भट्टीअ जी असुलु सुञाणप बणिया, जेके उन्हीअ दौर में ठाहिया विया हुआ। मसलन रेलवे स्टेशन वारो खूह, खाटाऊ भगत वारो खूह जेको परमानंद मालीअ जी बनी में हो, इहो 1910 ईस्वीअ में ठाहियो वियो हो, जेको पंहिंजी ऊन्हाई ऐं पाइदारी जे लाइ मशहूरु हो। मुख्तियार कार आफ़ीस ऐं पुलिस स्टेशन डिगड़ीअ जे अॾावत वक़्तु एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर मिस्टर SW ली ऐं ओवरसीयर मिस्टर नारायण दास हुआ। इहे ॿई ऑफिसर उन वक़्त जे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट सां लाॻापियल हुआ। बरतानवी दौर जे सरकारी रिकॉर्ड में उन वक़्तु रुगो इंजीनियर अक्सर अंग्रेज़ या बिग कॉन्ट्रैक्टर में पुरख़ास जा हिंदू हूंदा हुआ, जॾहिं त अली मोहम्मद भट्टीअ लीड मैसन तौरु फ़नी निगरान हो। तंहिं करे संदसि नालो सरकारी तख़्तियुनि बदिरां मक़ामी ज़बानी तारीख़ ऐं ख़ानदानी रिकॉर्ड में महफ़ूज़ रहियो।